बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। दर्जो 8 सबक पहिरियों। सबक जो उन्वान आहे हमद। ॿारो जीअं त तव्हांखे ख़बर आहे त हमद में अल्लाह साईं जी तारीफ़, उन जूं ख़ूबियूं ऐं उन जूं नेमतूं बयान कयूं वञनि थियूं। हिन हमद जे लिखण वारे शाइर जो नालो आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह। असां हमद पढ़ंदासीं। चओ तूं अल्लाह हिकिड़ो वाई ॿी विसार, तन में तंद तवार सदा सुप्रीअ जी। चओ तूं अल्लाह हिकिड़ो ॿी वाई विसारे छॾ, ओतां तोसीं गॾु सॼण साह पसाह में। वहदहू ला शरीक लहू ए हिकिड़ाई हक़, ॿियाईअ खे बख जिन विधो से विरसिया। वहदहू ला शरीक लहू ॿुधई न ॿोड़ा, की तूं कने न सुआ जे घट अंदर घोड़ा। ॻाड़ींदे ॻोढ़ा जित शाहिद थींदई सामा, पराॾो सो सॾ वर वाईअ जो जे लही, हुआ अॻे गॾु ॿुधण में ॿ थिया।